नाज़िम मीरपुर बठोरो में शावा वाह जे पुल न ठहण खिलाफ ॻोठाणनि ॿारनि सां गॾिजी एहतजाज कयो। तफ़सील ॾिसूं था इन पैकेज में। जी नाज़रीन, मीरपुर बठोरो लॻे शावा वाह आहे गंजबर शाख मां निकिरे थो, उन जी जेका मोरी आहे उहा जेका टुटल आहे। हिते जेको तव्हांखे मंज़र ॾेखारींदा हलूं त हिते जेके मोड़ आहे हिन मोरी में, ऐं हिते जेका रहवासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हिते नंढड़नि मासूम ॿारनि समेत हिननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे उन टुटल मोरी जे अॻियां। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जा वधीक वीचार छा आहिनि। जीअं त हीअ मोरी घणे टाइम खां वठी हिते टुटल आहे ऐं आसपास जे ॻोठ जा माण्हू वॾी तकलीफ़ में आहिनि ऐं बीमारी सीमारी हवाले सां हे केॾी महिल के वॾे नुक़सान जो सबबु बणिजी सघे थी। ऐं वस वारनि खां असांजी इहा गुज़ारिश आहे त हीअ जल्द खां जल्द मोरी ठाराए ॾिनी वञे त जीअं त हिन ॻोठाणनि मां बेचैनी ख़तमु थिए। ऐं हितां जा जेके स्कूल जा ॿार वञनि था पंधु, हे तव्हां ॾिसी रहिया आहियो त स्कूली शागिर्द ऐं नंढा आहिनि के वॾा हाई स्कूल जा आहिनि शागिर्द जेके वञनि था त उहे अचनि था त केॾी महिल ॿारनि जे हिसाब सां इहो को बि ॿार जो जानी नुक़सान था थी सघे थो। ऐं हितां गाॾियूं जेके शहर जूं आहिनि बचिड़े वारा माण्हू उहे बि हितां लंघनि था ऐं हिते जेके शहर ॻोठ जेके आहिनि रहनि थियूं बिरादरियूं उन्हनि में ठाराणी आहिनि, मल्ला आहिनि, बुरगड़ी आहिनि ऐं ज़ौर आहिनि ऐं ॿिया बि काफ़ी हितां ॻोठ जेके हितां माण्हू हितां लंघनि था मोरी तां। हिते असीं एतिरा माण्हू गॾु थिया आहियूं इन जे करे जो इहा मोरी टुटल आहे ऐं असां ही धरणो हयो आहे। असां एरीकेशन अमलो ऐं बस वारा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे अपील था करियूं त वधि खां वधि जल्दी असांखे मोरी ठाराए ॾिनी वञे त उनजी महिरबानी थिए। ऐं जेके हिते 15-20 ॻोठ उकरनि था जिन जो उकार आहे बचिड़े वारो माण्हू आदि शादी अचणु वञणु बीमारी सीमारी हू मोरी टुटी पई आहे, को बि केॾी महिल नुक़सानु थी सघे थो। इन जे करे महिरबानी वस वारनि खां घुराए त ही मोरी ठाराए ॾिनी वञे। बसि जेको शावा वाह निकिरे थो उनजी मोरी जेका ॾनी खॾीअ खे बिल्कुलु साम्हूं आहे उहा मोरी 3 सालुनि खां हिते भॻल टुटल आहे जंहिंसां गाॾी ठुप नथी उकिरी सघे। असांजो ॻोठ जंहिंमें असांजा तक़रीबन 15 खां 20 ॻोठ हिन मोरीअ जो रस्तो ऐं हिन पासे जेके शहर खां महरूम आहिनि पंधु अचनि था बीमारी सीमारी या ॿिया हिते गाॾी बीहारे हितां खां शहर ताईं पंधु वञनि था। बाख़्तियारनि खे इतलाह था करियूं त ख़ुदारा हीअ मोरी ठारायो, उनखे हादसनि खां बचायो। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीमलाल चांडियो, महरान टीवी न्यूज़, मीरपुर बठोरो।